नज़रावाज़ न्यूज़ में भलीकार आया संजा सैयद ऐं नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्तु जी ख़ासि ख़बरुनि ते। इमरान ख़ान माज़ीअ जो किस्सो बणिजी चुको, हाणे कहाणी ख़तम। परवेज़ मुशर्रफ खे कढियो वियो त उहो बि चवंदो हो त इनक़िलाब आणींदो। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाड़काणे में ट्रॉमा सेंटर जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं इमरान ख़ान जा इदारनि में अञा बि सहूलियतकार मौजूदु आहिनि। जेकॾहिं इलेक्शन वक़्त सिर थिए त इमरान ख़ान जो हिकु बि सहूलियतकार न रहंदो। इमरान ख़ान जो मुस्तक़बिल कुझु बि न आहे। सिंध एक्शन कमेटी न मंसूबनि जे क़याम लाइ जोड़ियल कमेटी खे रद्द करे छॾियो। 7 ऐं 8 जनवरी ते डिविज़नल हेडक्वार्टर्स में भुख हड़ताल जो ऐलान। जलाल महमूद शाह जी सदारत हेठि सिंध एक्शन कमेटी जे इजलास में सिंध जा वसीला वफ़ाक़ हवाले करण वारो बिल सिंध असेंबली मां पास कराइण साज़िश करार। अॻवाणनि जो चवण त क़ौमी असेंबली तरफ़ां न मंसूबनि लाइ जोड़ियल कमेटी खे बिना देर ख़तमु कयो वञे ऐं सिंध जा वसीला वफ़ाक़ हवाले करण बाबति सूबाई असेंबली मां आर्टिकल 144 ऐं 147 तहत मंज़ूर करायल ठहराउनि खे बिना देर वापसि वरितो वञे। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे अवामी राब्ता मुहिम ऐं सियासी जिदोजहद ज़रिए सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। चौवीह ॾींहं अॻु कराची खां शिकारपुर वेंदे गुम थी वियल राणीपुर वासी ट्रांसपोर्ट जे 4 वापारियुनि जे अगवा जी तस्दीक। अगवा थी वियलनि में ग़ुलाम अली होत, हबीबुल्ला पठान, मोहब अली पठान ऐं फरमान लाशारी शामिल आहिनि। धाड़ियलनि मग़वियुनि जे वारसनि खां आज़ादी लाइ 1.5 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो।